हाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बुलड़ी शाहगरी में वेझो नाऊं मेल लॻ गिदरनि जे छपरे खे बाहि वकोड़े वई, लखे रुपयनि जो नुक़सानु। नाऊं मेल भरिसां मीर काज़िम अली टालपुर ऐं मीर ज़ीशान अली टालपुर जे नईम आराईअ खे मकादे में ॾिनल ज़मीन में गिदरनि जे फार्म में ठहियल हिकु जिरेब जे छपरे खे ओचितो बाहि वकोड़े वई। तेज़ हवा जे कारण सॼो छनो सड़ी वियो। उन छने अंदरि रखियल हिकु ट्रक गिदरनि जो बारदानो ऐं ॿियो सामान बिस्तरा छने जे साम्हूं पलाल दनो सड़ी रख थी वियूं। गिदरनि जे फार्म में ठेकेदार नईम आराई राब्तो करण ते ॿुधायो त असांजे गिदरनि जे फार्म ते लॻल छने में बारदाने पलाल समेत तक़रीबन 15 खां 16 लख नुक़सानु थियो आहे। बाहि एतिरी त तेज़ीअ सां लॻी जो असां कंहिंखे इतलाह ई न करे सघियासीं। थोरे वक़्त में बाहि सबबु कुझु खाक करे छॾियो। अलाह पाक जो करम आहे जो जानी नुक़सानु न थियो आहे। रिपोर्ट विकी सोलंकी, लाल न्यूज़, बुलड़ी शाहगरी।